यादुनि जी वादीअ में कॾहिं पाबंद जी प्रक्रिया ते कॾहिं यादुनि जी वादीअ में कॾहिं पाबंद जी प्रक्रिया ते कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं कॾहिं फूलनि कुराड़ा त कीमो न थी वञे तू कदे कीमो तू अरे हथ खोल त तोखे ख़बर पए फुल तुरू तुंहिंजी इहा मजाल हाँ छॾे सड़े मरी पवंदो अञा त खेसि मञाइणो आहे छॾ फुल तुरू तो कोठे खंबड़ाटियूं खोए छॾियांसि मुंहिंजे वॾड़े जी क़ब्र ते अञा नबू फ़कीर जो कब्ज़ो आहे अरे हेॾे तो वटि के सबूत आहिनि हरू भरू खणी पचड़ी लाती अथई मां बुनियादी फ़कीर आहियां साईं मूंखे को एतिराज़ कोन्हे मूं सबूत लाइ चयो नबू फ़कीर वटि सबूत आहिनि जो मूंखां था पुछो मोदर मूंसां सवाल जवाब छॾ मां साख खणंदुसि इहा क़ब्र नूर शाह नर जी न पर मुंहिंजे वॾड़े जी क़ब्र आहे तूं इज़त लाइक़ तॾहिं थी ॾे जॾहिं बाग़ ते हमिलो करे कब्ज़ो छॾाईंदे ऐं उन्हीअ नंबर ते ट्रैक्टर हलाए ॿीहर कणिक छटींदे वञा नालाइक रुगो फड़कियूं मां अमीर खे वञी चवां थो अमीर खे हा उहा बेवाजबी छो थो करे मूं अमीर जो नालो वरितो आहे जो तूं वञी चवंदेसि मूंखे पका त तूं अमीर जे ख़िलाफ़ थी वञी तोखे कीअं पक थी चरियो आहे छा ॿियो को आहे ई कोन जंहिंजो चाचे फचल सां झेड़ो हुजे मां हींअर ई वञी चवांसि थो छा थियो आहे फतू छो पेर को छोकिरी सावड़ी छा है अम्मा बाबा वायदे तां फिरी वियो आहे कीअं पुछीसि फतू छा थियो आहे कहिड़ो वादो कयो थी जन्नत सां को वायदो न कयो अथमि मूं सोचियो हुयुमि त जन्नत जो रिश्तो एजाज़ सां कंदुसि ऐं हाणे हाणे जांस तो नबू फ़कीर खे कढाए सॼी उमिरि जिन 80 में आयो ई कोन ही अगमी मत गुम नबू फ़कीर लहे छा जन्नत जो संग जो ॾींदेसि पैसा तो ॾे पोइ फतू त फॾो न त जॾे जॾो अम्मा वाट ते नबू फ़कीर मिलियो हो बाबे हम न कई त मां रिश्ते लाइ हा करे आयो ऐं अमीर ॿिन्ही मां जेको फाथो जंहिंजे करे जन्नत मुंहिंजे मथां फराद करे उन खे संग ॾियां हे सवाल ई पैदा कोन थो थिए अकुल कर अकुल सिख फतू हिकड़े हंध संग कर किन्नी मच्छी न है जन्नत जो दर दर थेल जी जन्नत तू दिल न लाहे कौड़ी जाने कम ठाण न की डाण हा अरे अथी को हया शर्म बगैर इजाजत जे पर है घर में काहे पियो आई संभाले ॻाल्हि चाचा फतू असीं आहियूं लीडर सो बि पुराणा थी न वञे हेॾे होॾे मुड़स ॾिस हेॾे होॾे थो करे सखणो मुछुन टोपीअ ते ज़ोर सो हेॾे होॾे थो करे कावड़ न ॾियार चाचा फतू ही ॾिसे थो न त गीतरा न छॾिया सभु गोलियूं लीडरनि सां थो पिटाए ही लीडर ॾिसो हिकिड़ो अचे बिना इजाज़त घर में ॿियो करे टेडी पंहिंजो घर आहे पंहिंजे घर में इजाज़त छाजी पंहिंजो घर तूं मुंहिंजो सहुरो थियण वारो आहीं सहुरे जो घर बि पंहिंजो आहे कि न चाचा निकिर निकिर हितां हथू त फॾो न त जॾे जो जॾो फॾो पाण बि ॼाणूं फॾो कंदे असां सां असीं आहियूं लीडर माण्हू मां जी थंज न यादि ॾियारे छॾिया आहे चवे छा तो बाहर छा जो पाडो हिते छो आयो आई मन जान छॾ झंडो लिखी ॾियण झंडो हा झंडो लिखी वठो पाड़ो पो लिखी ॾींदुसि पाड़ो पो लिखी ॾींदे हा पाड़े खां पुछण खां सवाइ सॼो पाड़ो कीअं लिखी ॾींदुसि ठठोलियूं करण आयो आहीं हल हल भंडाए न वॾियूं नथो तूं मुंहिंजी नासू भेण ते तरस त भला कंहिं वाछू चीरे इहो मात वारो फाटक बंदि खुलियो रहिजी वञे बे न का ॿिया बि घणा पर तोसां कंहिंजी जाइ न आहे वञी ता न त कोड़ी जाने कम ठाहिण न की ड्राइण हा त पोइ ठाहे कम त वञा न ॾे तारीख़ निकाह जी तारीख़ तोखे छोकिरी ॾिनी काथे अथम ॾिस ही दस्तावेज़ घणो लिखियल आहे मां पढ़ियल न आहियां तोर लिखी ॾिनो आहे जन्नत जो संग 5 लख ने बस हा हा 5 लख वठी चुको आहे न ॾींदे त तोखे 10 लख भरे ॾियणा पवंदा अरे फतू असां फॾो थो करे फॾो न आहे 3 शाहिदनि जे रूबरू लिखी ॾिनो थी 2 ॾींहंनि में वरंदी खपे निकाह या 10 लख न त खुली वेंदे तोला जेल जो फाटक
असीं आहियूं लीडर सो बि पुराणा असां सां तो भलो करी या रब ए पालणहार मूंखे वधीक मुसीबतुनि खां बचाए पंहिंजी पनाह में रख मूं लाइ हाणे सिर्फ़ु मेहार ई बचो आहे या अल्लाह मेहार खे अमान में रख खेसि साञा ॾे ज़िद ऐं अना खां महफ़ूज़ रखेसि आमीन। अम्मा नमाज कॾहिं खां शुरू कई अथई? कसो कमु कयूं छा? न अम्मा अॻ में पढ़ंदे ॾिठुमि न तॾहिं पुछो। जे हाणे शुरू कयमि त एब थी पियो। उफ अम्मा नमाज ऐं ऐब छो थी गुनाहगार करी? तूं हिन महिल ताईं काथे हुई? ॻोल्हण वियो हुमांसि। दिलदार खे नालो न खणीसि वात पलीत न कर अम्मा। ॻोठ छॾे वियो आहे पर वीदो काॾे झिरकी चाटे जी महिमान। ॻोठ छॾे न वियो आहे। तोखे कीअं ख़बर पई? भला तूं कीअं सम्झो त ॻोठ छॾे वियो आहे? बुज़दिल जे घर खे तालो हो। हाजरा चरी थी पई आहे ऐं हा सुणीअ ज़हर खाधो आहे। हाजरा ऐं सुणी ॿई अस्पताल में आहिनि। अस्पताल में? हा हा हाजरा खे चरनि जी अस्पताल खणाए विया आहिनि। ॿिन्ही जी हालत नाज़ुक आहे। हूंदी हाणे तकरार कहिड़ा ऐं कंहिंसां? हसन हलियो वियो हाजरा चरी थी पई हाणे ज़िद तां लह में यार कुझु सम्झ कर। छा मिलियो आहे हिन महिल ताईं तकरार मां? ज़िलत खून ऐं ख्वारी। उजड़ी वियो आहे घर अञा बि ज़िदावत। मियार ॻाल्हाइण छो थो चुप छो थी वियो आहे? सोचुम त ॻाल्हाए दंग कर दिल जो बार हल्को कर अम्मा। या सुणीअ जो अस्पताल में ॿुधी चकराइजी वई। अम्मा सम्झां थी मियार पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध भाइरनि खां वधीक ॿियो कंहिंखे घणो न भाए। मतलब? सुणीअ जी ॻाल्हि ॿुधी माठ थी वई ऐं भाइर ई विसरी वई। भाइरनि जे कत्ल त बि न छिरके ऐं सुणीअ लाइ माठ थी वई। अम्मा मेहार ऐं मात मुमकिन नाहे। अम्मा ये जेके ताना दी थी न ये दुश्मन जी बंदूक खां बि गरा आहिनि। भाइरनि जो दर्द मूंखे न हूंदो। खोले ॾिस सीनो मुंहिंजो ऐं पाए जाती मेहार जी छाती में ये दिल जेका धड़के थी उनजी धड़कननि में पंहिंजे भाइरनि जो दर्द ॾिस ऐं ॿुध। मां बयान नथो करे सघां। मेहार मुंहिंजो मतिलबु इहो न हो। अम्मा तूं माउ आई जेको वणे उहो चव जॾहिं को ॿियो चवे हा त झिरकी झाटे जी महिमान। अम्मा तेसी ताईं सुख जो साह न खणंदुसि जेसी ताईं। मेहार पुट काॾे थो वञे? अम्मा अम्मा पोयां सॾ न कंदी कर। दिलदार खे फसल ऐं ज़मीन ते अचण न ॾींदुसि। झिरकी झाटे जी महिमान। ओबा मेहार अलाह जो वास्तो अथई हाणे त ज़िद तां लही वञो। छा बचायो अथव मुंहिंजे लाइ? अॼु कहिड़े बि तरीक़े सां कामयाब हमलो करणो अथव पर थोरी हटकल सां। थी वेंदो ॿारा घबराए न। हा मरो या मारियो पर हमलो ज़रूर कजो। घणा ॾींहं थितरिया आहियो मुर्सी कजो पर थोरी हटकल सां। खोड़ माण्हू गॾु कया अथई मरण बजाए मारींदासीं ॿारा। हा जे न कामयाब हमलो न थियो त मां न हूंदुसि हलियो वेंदुसि। तूं काॾे हलियो वेंदे? ॿिए पार पर थोरी हटकल सां। ॿिए पार रेसुल बख़्श कोन कंदो। घणे अरसे खां चवंदो आयो आहे पर तव्हांजी गेसर हमलो न थियो। जे अॼु हमलो न थियो न समझो मुंहिंजो नूर चट। तूं परवाह न कर हमलो कबो पोइ खटन भाग। हलो मुंहिंजी पगड़ी बचाइजो पर थोरी हटकल सां। बहादुर
यको तू कम तो करी ॿारा खीसो थधो लॻो पियो आहे कम ते दिलि कीअं चवंदी खीसो गरम थी वेंदो हिकर तू मेहार जो भांडो बर्फ कर पोइ खीसो बि गरम थी वेंदो थोरी अटकल सां न ॿारा न अवल रक़म पोइ कम हिकर हल त तोखे पैसा ॾियां पर थोरी अटकल सां चङो हल अच